वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। साले केरा माया साले साहब मुझो नालो आहे साले माया साहब तव्हां असांखे हिते बिजारखाने जे कोर्ट ते हमले जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे आया हो। ये मामला पंहिंजी जगह ते आहे। मूंखे तव्हां टिन्हनि मां मल्हार जो कातिल खपे। एसपी साहब इन में साफ़ साफ़ थिए थो तव्हां पंहिंजे कम जे बदिरां तव्हां कंहिंजी वांगार वेही रहिया आहियो। तुंहिंजी आकड़ मां लॻे थो पहिरों भेरो थाणे जो मुंहुं ॾिठो। एसपी साहब हेतिरो होम त इहे थाणनि जा तरह ॾिसी चुको आहियां। बाक़ी तव्हां जे मक़सद लाइ आया हो न मुंहिंजे, उहो तव्हां मक़सद हासिल कोन करे सघंदा। तूं रबू आहीं न सुबेदार, उनखे लॉकअप में वठी। यस सर। मां हिननि टिन्नी सां अलग अलग इन्वेस्टिगेशन करणु चाहियां थो। जी साहब। अम्मा ओ अम्मा मल्हार मल्हार मुझे पुट तू अच्छी है जी अम्मा ना जी मूंखे यकीन हो तोखे कुझु कोन थियो आहे। तूं ज़रूरु मोटी ईंदे। चलो ज़बान सड़ी वञे तेतरे मौत जी ख़बर फैलाई वो मल्हार मुझे पुट। अम्मा साहब हेतल वक्त ते सोचण छॾे जो, बस इहो सोचो त हाणे मां तव्हांजे साम्हूं आहियां, तव्हां सां गॾु आहियां। शामराज जानकी ॾिसो केरु आयो, मुंहिंजो पुटु आयो आहे। मल्हार मुझे जानकी अम्मी पाण खे संभाल। हाणे अदा खे याद करे रातियों जागे रोअण ऐं लुड़कनि जी तस्वीर सोणण मां को फ़ाइदो न आहे। अम्मी मुझ अदा खे याद करे लतीफ़ साईं जी शायरी पे पढ़ी। लतीफ़ साईं असां जहिड़े ॾुखोयल माण्हुनि खे सम्झाईंदे चयो आहे त रोअण सां वञण वारा रिझंदा कोन आहिनि। ख़बर अथव जांडो पर दिल के वस में होती है मुझे पता मूं त अदा जी जुदाई जे ॾुख खे ताक़त में बदिलाइण जो फ़ैसिलो कयो आहे। पुट बणिजी तुंहिंजो ऐं बाबा साईं जो साथ ॾींदसि, अदा जो केस विढ़ंदसि, बनियुनि जो कमु मां पाण संभालींदसि। हाँ मुंहिंजी धीउ, हाणे तूं ई मुंहिंजो मल्हार, तूं ई मुंहिंजी जानकी ऐं तूं ई मुंहिंजी कुल काइनात। मेरू मूं तोखे केतिरो समझायो आहे, अगर तू ज़ब्त विञाए वेठी त मां डरी पवंदुसि। बाबा साईं
तव्हांजे ज़ब्त ऐं हौसले मूंखे विखरण खां बचायो आहे। न त मूमल जी हालत तव्हांखे ख़बर आहे। मूमल अदा जे ॾुख में ज़िंदगी ऐं मौत जे बेवाटे ते अची बीठी आहे। वात न खोलींदे ड्रिल मशीन सां तुंहिंजा सुराख कढी राज़ उतां करे दोस्त आउं बेगुनाह फाथो आहियां। मूंखे साले ऐं सोडे सां खूनी कोड़ ते काह में वञिणो ई न हुयो। तो छा कयो या न कयो मूंखे उन सां को सरोकार न आहे। मूंखे फ़क़ति इहो ॿुधाए त तव्हां टिननि मल्हार ते गोली कंहिं हलाई। कहिड़ियूं था ख़बरूं कयो साईं? असां पंहिंजे साथीअ मथां कीअं हमिलो कंदासीं? कीअं हमिलो कंदासीं? मां तव्हां टिननि जा प्रोफाइल ॾिठा आहिनि। तूं शेरोज़ ख़ान जे वेझो आहीं। तूं ऐं तुंहिंजे दोस्त ॻोठ मां ज़ीनत नाले छोकिरी खे अगवा कयो हो। ज़रूरी बेख़बर न आहे। असांखां ख़ता थी वई, पर मल्हार मूंखे पंहिंजे भाइरे मां बकवास बंद कर। बड़े तोखे रिश्तनि जो कहिड़ो गुज़र। तूं टके जो खसीस हिकु वठो आहीं। मूंखां मल्हार जे बारे में साईं कसम वठो, पर साले ऐं सोठे जे बारे में मां का गारंटी नथो ॾेई सघां। साले मल्हार खे छो मारींदो? इहो कमु तो याद सोठे कयो आहे। याद रख जे तो ते साथी थी न। जेसी ताईं पकी न थो कोन छॾींदुसि। भलाई हिन में अथई सच्चाई ॿुधाए। तोखे ख़बर नाहे त सरली कड़ी पराज न आहे। अरे वठोस। तो वॾे वाक़े में चयो त मल्हार जी भेण मुंहिंजी साहेड़ी आहे, दिल घुरी आहे, त पोइ हुन सालिया खे छो ॿधायो? इन जो मतिलबु इहो थियो त हुन तोखे दिल सां न मञियो आहे न। बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। चांडोकी सां मुंहिंजी इन हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे। अदा उन्हनि जे शक जे दायरे खां ॿाहिरि आहे, छाकाणि त अदा रबू ऐं सोढो टे गॾु हुआ। इन करे अदा जो नालो ॾियणु उन्हनि जी मजबूरी हुई। तूं सही तो चवीं भाउ, पर ज़मानेदारी जूं बि कुझु मजबूरियूं हूंदियूं आहिनि। चांडोकी खे शक आहे त संदसि भाउ जो मौत इत्तफ़ाक़ी न पर सोचल समझल मंसूबे जो नतीजो आहे। मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए। ॻाल्हि इहा आहे त मल्हार जी ॻोठ में कंहिंसां दुश्मनी हुई या अंदरूनी तौर सां रबू ऐं सोढो मल्हार सां न ठहंदा हुआ? बाबा चांडोकी जो खान बहादुर जे पुट सां मङणो थियल हुयो ऐं उन्हनि जो इहो ज़ोर हुयो त इन ई हफ़्ते में शादी जी तारीख़ ॾिनी वञे, जेका ॻाल्हि मल्हार खे क़बूल न हुई ऐं मल्हार उन रिश्ते खे टोड़ाइण जे चक्कर में हुयो। पोइ त तो ॻोठ ई भञी छॾी वियो। अच्छा,
हाणे मुंहिंजी ॻाल्हि दिमाग़ में वेठी त इहो सॼो कमु इन शहरोज़ ख़ान करायो, सो बि इन सोढे ऐं रबूअ जे हथां। ऐं मूंखे ॿुधण में बि आयो त ॿई माण्हू हवेलीअ जा ग़ुलाम बि आहिनि ऐं वफ़ादार बि आहिनि। भा तूं वञी सारंग खे उथार, हुनखे चइसि त ही दुबई कोन्हे जिते राति जो जागंदा आहिनि ॾींहं जो निंड कंदा आहिनि। एॾे ॿुधी अरे ओ अरे बनी लबो अरे लुआ जबी अड़ी यूं थाई बो मा साथ ये तू तो थारी अरे बनी ए ब्लो तो बा एडी बड़ा आजी छापियो चूं यार मुके कुछ समझ में न पियो अचे रे री अड़ी 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 अरे बड़ा री रे री अच्छा तू ये तो चई बानो के सड गया त मुके तर्जुमे में समझाए ठीक आ बानो ओ मसाद बानो मासात एडी देर ताईं सुंबो आहे छा मासात? छा कयो मसात सालन खां पोइ ॻोठ वरियो आहियो इन जे करे निंड वठी बि वञे। हाणे डायलॉग बाज़ी बंद कर, इहो ॿुधाए त सॾ छा जे लाइ कई? इन जे करे तोखे सॾियो आहे त इन जी ॿोली मूंखे समझ में न पई अचे, तव्हां अची मूंखे इन जी ॿोली सम्झायो। मुंहिंजे ख़्याल में इशारनि जी ॿोली को ख़ासि ॾुखी न हूंदी आहे, बसि रुगो साम्हूं वारे खे गौर सां ॾिसण ऐं सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे। मासात अदा गुलाम रसूल चवे थो त जेकर वरी न मासात ईअं देर ताईं निंड कंदो त थधो पाणी मथो लाहींदुसि। रबूअ जो अलाए छा थियो, हाणे अचे सूबेदार साहब त हुनखां पुछूं त रबूअ जो आख़िर छा कंदे, छा थींदो छा न थींदो। हाणे त मूंखे का ॻाल्हि सम्झ में ई कोन थी अचे। इश्क था इश्क ये जो एसएसपी आहे न इहो सॼो कमु इन छोकिरी चांडोकी जे चवण ते थो करे, छो त एसपी यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो, इहा छोकिरी बि उते पढ़ंदी, इन्हनि जो थी वियो पाण में प्यार। सोडा साईं हाणे प्यार जो थी वियो पोइ त इहो यार सभु कुझु उनजे चवण ते ई कंदो न। इन जो मक़सदु माना इहो आहे, हाणे ॻाल्हि सम्झ में आई न त चाचो शाम राति सभु तारीख़ निकाह छो न पढ़े हुनखे मथे पोइ लटाईंदो त वरी छा। बाबा मल्हार जो खून इन शेरोज़ ई त करायो, ॿियो कंहिं करायो? बाबा मल्हार मां शेरोज़ खे ख़तरो हुयो, इन जे करे त रबूअ खे चई मल्हार खे हमेशह जे लाइ ख़तमु करे छॾे, रस्तो ई साफ़। हाणे जेको एसपी जे रस्ते में आयो आहे सोडा हुनखे मुमकिन बाबा इहो शेरोज़ खान वॾो लोंबड़ी थी, लोंबड़ीअ जो दिमाग़ न थी, असुल वॾो चालाक आहे बाबा, ॿ त पीउ खां बि चढ़ियल आहे, काॾो हथु ॾींदनि कॾहिं बि न, मूंखे त लॻे ई कोन थो। हाणे त इन छोकिरीअ सां कॾहिं बि हिनजी शादी कोन थींदी, बाक़ी जेकॾहिं रबु हिन जो भांडो फाड़े थो विझे त पोइ पक ॼाण सोडा त इहो शेरोज़ खे फांसी चाढ़ींदे देरी कोन कंदो। साले खान बहादुर एतिरो सोलो न सम्झ जेतिरो तूं सम्झी रहियो आहे। जेको ज़िले जो ऑफिसर खान बहादुर जे पुट खे फाईअ ते चाढ़ींदो, इहे कॾहिं बि नथो थी सघे। शमीर खान तूं ॾाढो सुहिणो जवान आहीं, पर सही जॻह ते न आई। सही जाइ किथे हूंदी आहे? सही जॻह ॻोठ में हूंदी आहे, पाण त हिते शहर में आहियूं। चाचा चयो ट्रेन ॾाढा कुता हूंदा आहिनि, ढगली बिला हूंदा आहिनि, जानवर हूंदा आहिनि, उते समुंड बि त कोन्हे न, समुंड हिते भलो आहे। पाणी कंदासीं
थोरो टुकर समंड जो थैली में विझी खणी हलंदासीं। तूं ई कर पंहिंजे चाचा खे चओ पांखे खाली ॻोठ घुराए। पर समुद्र लाई वॾो इलाही दिल्ली में कीअं ईंदो? पाण कहिड़ो सॼो समंड खणी हलंदासीं, पाण मिली थोरो टुकर थैली में विझी खणी हलंदासीं। अहिड़ी वॾो मूंखे सच्ची न रुक चाचा जो नंबर मिला ॻाल्हाए अचो अचो ॻाल्हाए चाचा। हेलो हेलो तू चाचा खान बात में आई न? पुट शहमीर, पाण खां वॾे खे तूं करे नाहे ॻाल्हाइबो पुट, तव्हां करे ॻाल्हाइबो आहे। साईं तव्हां बि कंहिंखे था सम्झायो, हू वीचारो त आहे अधु दिमाग़, किथां हुनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। हा हेलो शमीर बाबा, तो मुंहिंजी ॻाल्हि सम्झी आहे न? दादा आओ न समुद्र कहीं गोठ तो था ताना दादा अशे रोज के चो ने समुद्र रखनी थोड़ी जगह करे किते। हां अरे बाबा, तुंहिंजे ने समुंड खे ॻोठ में जानवर पी त ख़तम करे छॾींदा, छो जो पाणी हुई घटि आहे असां वटि हिते। तूं हिते कराची में ई रह, हिते ॾाढी गर्मी अथई, तूं कोन रही सघंदो। मां गोठ आओ ॾाढो बोर थो थियां, गोठ त मूं कोन कराए थो मूंखे गोठ वञिणो आहे त नथो मूंखे गोठ अरे बाबा हलंदासीं गोठ। शमीर तव्हांजे भाउ जी आख़िरी निशानी आहे ऐं हुनखे पाण खां परे रखणु सही त न आहे। हुनखे इलाज जे लाइ शहर छॾियो अथमि। मां त चवां थी तव्हां जेके बि ख़र्च कयो था न साईं, इहे सभु अजाया था कयो ऐं इहो सॼी ज़िंदगी ईअं ई रहंदो शमीर। मां त चवां थी त हुन वीचारे खे हिते घुरायो, असांजे सभिनि जे विच में हूंदो त इहो बहितर लॻंदो ऐं सभिनि नौकरनि खां वधीक असां जो हुनजी ख़िदमत कंदासीं। ही तू कहिड़ो हथ जलियो आहे? न खाइण न पीअण न उथण न वेहण। तू त मल्हार जी क़बर ते ॾियो ॿारण बि न वई आहीं। रात केॾी बि डिघी छो न हुजे, हुन जे पोयां सुबुह ज़रूर थींदी आहे। वण जो को टार टुटी पवे त हुन हंधा नई शाख ज़रूर फुटंदी आहे। इंसान जी ज़िंदगीअ में रिश्ता बि वण जी शाखुनि वांगुरु हूंदा आहिनि। मां हुननि वणनि मां न आहियां जेके हर वढपा ऐं फुटंदा रहंदा आहिनि, या जिन जूं नई टारियूं फुटनि थियूं। मुंहिंजे मन जी टुटल टारियूं नओं घोंच कॾहिं कोन कढी सघंदी। ख़बर अथनि त भाउ मल्हार तोखां कॾहिं बि कोन विसरी सघंदो, पर हुनखे यादि रखण जे लाइ तुंहिंजो बि त ज़िंदा हुजणु लाज़मी आहे। ऊंचो उताव घणो, जीअण के जबल सर्दी, हूं छा कयां? जीअण वेझो डुक थी पियो। आऊं तोखे वठण आई आहियां, घर खां थोरो ॿाहिरि त निकर। मूमल हल त भई चांड्रो केॾे हलूं? मूं में हाणे हलण जी ताक़त किथे बची आहे? हाणे त मुंहिंजो लाश ई ॿाहिरि निकिरंदी। सेनी जहिड़े ॻोठ जी गिटियूं हाणे मुंहिंजो मुंहुं मुश्किल ॾिसी सघनि। तूं जीअंदीअ मूमल, तोखे जीअणो पवंदो, असांजे लाइ, सभिनीनि जे लाइ। हर सूरत तोखे जीअणो पवंदो। मूं त कॾहिं ख्वाब में बि ईअं कोन सोचियो त ज़िंदगी मूंखे हीअ ॾींहुं ॾेखारे। साईं, इंसान वीचारो त तक़दीर जो ॾाढो बेवस आहे। मूं एसपी ज़रली खे चयो आहे त सोढे ऐं सालिया वारनि खे लाकअप करण मां कुझु कोन वरंदो ऐं उन्हनि खे छॾे ॾे, पर डप अथमि त धी चांड्रो खे कावड़जी न पए। एसपी पंहिंजे तौर ते जांच जूंच त कई हूंदी न, तूं पुछीस त हा। एसपी ज़रली जेतिरो हिन केस में संजीदा आहे न, त हुन खां पुछण जी का ज़रूरत कान्हे का। पर जिन केस में अॻु भराई नज़र आई त हू पाण खे ज़रूरु इतला ॾींदो। जेकॾहिं एसपी ज़रली जी मदद शामिल न हुजे हा त शायद असां मल्हार जी लाश बि हथ न करे सघूं। एसपी ज़रली
बिजार खान जी निड़ीअ ते निह ॾेई लाश वरितो आहे। हुन खान बहादुर सां सची कान पे कई त मल्हार कोट जे अंदरि मारियो वियो आहे। आऊं तोसां नाराज़ आहियां। पहिरीं त मूं इहो फ़ैसिलो करे छॾियो हो त तुंहिंजो त फोन ई अटेंड कोन कंदुसि, पर पोइ सोचम त दिलि जी बाहि कढी तुंहिंजो फोन अटेंड करण छॾे ॾींदुसि। खान बहादुर साईं, तव्हां त सफ़ा नंढड़ी दिलि था रखो। न सुवाल न जवाब न वज़ाहत तलबी, ईअं सफ़ा असली वास्ता टोड़ ते वञी पहुतो। मूं तव्हां खां पंहिंजे नौजवान जे लाश जी घुर कई हुई। तव्हां अहिड़े वाक़िअ क़त्ल खां इनकार कंदे साफ़ इनकार करे छॾियो, पर पोइ एसपी जे चवण ते उन ई नौजवान जो लाश पंहिंजे माण्हुनि जे हथां थाणे ते ॼारे मोकिलियो। खान बहादुर साईं, अवल त नाराज़ मूंखे थियणु घुरिजे जो सुलह जे बावजूद बि तव्हांजे हमराहनि मुंहिंजे घोट ते हलां करे हमराह खणी विया। बाक़ी रही ॻाल्हि लाश न ॾियण जी, खान बहादुर साईं, ॿुधो आहे त कुझु अमलदार चवनि था त मक़तूल जी भेण जो साहब दीवानो हुयो। समझो त मूं चटी भरी। चटी भरण मां तव्हांजी छा मुराद आहे बिजार खान? मां पाण थाणे ते तव्हां सां मिलण जे लाइ निकितो हुयुसि, पर शुक्र थियो जो तव्हां रस्ते ते मिली वियो। पर इहो मूंखे ॿुधायो त रबू किथे आहे? रबूअ खे त डारेस एसपी पाण वटि झले छॾियो, कुझु पुछा कछा करणी अथसि। रे सनडा, एसपी साहब जे वर्ता में इहो पियो लॻे त तुंहिंजे मथां एसपी साहब जी वॾी कावड़ आहे ऐं हर हर तव्हांजो पियो पुछा करे। मूंखे हुनजे पेट जी सोर जी ख़बर आहे। सच पुछो त मूंखे ख़बर नथी पए त खान बहादुर साईं एतिरो ख़ामोश छो आहे। एसपी को ॾाढो थोरो ई अथसि, मथां खां न हिकिड़ी दॿ ॾियारियईंसि, मिंटनि में मथो जाइ ते अची वेंदुसि, पर अलाए छो पियो थो डर करे। यादि रख सालिया, जेकर बाबा साईं खे कावड़ अची वई न त मिंट कंदुसि। हे सनडा, तुंहिंजे मथां जेको हमिलो थियो न, खान बहादुर उन जी बि मालकी कोन करे सघियो, न वरी उनखे ॻोल्हे सघियो। हाणे त सॼे राज में तुंहिंजे मथां ख़्वारी थी हले। चवनि था पीउ पुट जी मालकी न करे सघियो त ॿिए जी छा कंदो? यादि रख, मां उन्हनि माण्हुनि जा तोखे जल्दी मुंहुं पधरा करे ॾेखारींदुसि। शिरोज खान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हांजे ख़्याल में आख़िर उहो केरु थी सघे जंहिं तव्हां जहिड़े माण्हूअ ते हमिलो कयो हुजे? कंहिं में एतिरी हिमत? मुअल माण्हू जे मथां मां छा थो ॻाल्हाए सघां साले, पर साले मूंखे ईअं पियो लॻे मल्हार पंहिंजा दोस्त वठी ऐं मूं ते वार कयो हूंदो, पर ख़ैर हींअर उन ते ॻाल्हाइण अजायो आहे। हे सनडा, जेतिरो थी सघे रबूअ जी मालकी करे, ओ तुंहिंजी मोहबत में अंदर आहे। इन त एसपी साहब त पूरो करे छॾियसि, ॾाढी सख़्ती कई अथई हुनजे मथां। हाणे तुंहिंजे हथ में आहे, मालकी करेसि या न करेसि। शाबाश एसपी, शाबाश, अख में आ। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।